तहां ॿारनि खे ड्रामा सेखारींदा आहियो, नचण सेखारींदा आहियो। सॼो ॾींहुं मां जो ॿार ते पादर मथो पादर आहे। पढ़ ए बी, ए फॉर एप्पल, बी फॉर बाबा, सी फॉर केट, डी फॉर धूड़, सी फॉर छाई। हाँ अज तुझो मूड कुछ बियो आहे तोखे भी मोकल आहे। मांजा भी गोॾा कथल आहिनि। हाँ खोड़ मूड मटायो त खोड़े जी चाबी मुंहिंजे हथ में आहे। छा थींदो आहे? काश को तरीक़ो हुजे। हा मां हिते वॾी स्क्रीन हणाया हाँ ऐं पंहिंजी दिल खोले उन स्क्रीन में तव्हांजे साम्हूं रखा हाँ। काश ये मुमकिन हुजे। हा तहां मुझे दिल जे कैफियत के समझी सको। हा तहां मुझे दिल के चीरे करे मुझे अंदर जे इन एहसासात के समझी सको। हा काश कोई मुझे जज्बात ऐं एहसासात के समझी सके। हा अज हिन मुल्क में जंहिंजे लाइ चयो वियो त मदीना मुनव्वरा खां पोइ कलमे जे नारे ते ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते मारिज़ वजूद में अची रही आहे। उहा रियासत जेका 27 रमज़ान जे रात में मारिज़ वजूद में अची रही आहे। उहा रियासत जिते अमेरिका जो निज़ाम न हूंदो, बरतानिया जो निज़ाम न हूंदो, यहूद ऐं हनूद जो निज़ाम न हूंदो, लेनिन जो, मार्क्स जो, चुइलाई जो, माओ ज़ेडुंग जो निज़ाम न हूंदो, लखे कूदन पंहिंजा कंध दॿाए छॾिया, लखे अमड़नि ऐं भेनरुनि ऐं न्याणियुनि पंहिंजनि इज़तुनि जूं क़ुर्बानियूं ॾेई छॾियूं सिर्फ़ इन नारे ते तो पाकिस्तान का मतलब क्या? ला इलाहा इल्लल्लाह। लेकिन आज 74 साल गुजरी विया। 74 साल गुजरण खां पोइ बि मुंहिंजा नौजवान भी पुछनि था, मुंहिंजे अचनि वारनि वारा पोढ़ा भी पुछनि था, मुंहिंजूं अमरियूं भेनरियूं ऐं न्याणियूं भी पुछनि थियूं त उहो ला इलाहा इल्लल्लाह जो निज़ाम कॾहिं ईंदो, क़ुरान जो कानून कॾहिं ईंदो, शरीयत जो निज़ाम कॾहिं नाफ़िज़ थींदो। छा हिन वक्त जे लाइ असांजे आबा अजदाद पंहिंजा कंध कपराया? छा हिन वक्त जे लाइ अमड़नि भेनरुनि ऐं न्याणियुनि पंहिंजे इज़तुनि खे तार तार कराया? अॼु हालत इहा है जो पाकिस्तान नाकाम ख़ारजा ऐं दाख़िला पॉलिसी जे करे ख़िते में तन्हाई जो शिकार आहे। अॼु हालत इहा है जो असांजे शहरग खां क़रीब, असांजे शहरग खां क़रीब कश्मीर, अॼु असांजी शहरग टुटी ऐं कटजी चुकी आहे ऐं कश्मीर असांजे हथनि खां निकिरी चुको आहे। अॼु हालत इहा आहे। ग्रेटर पंजाब जूं ॻाल्हियूं पयूं थियनि। अॼु हालत इहा है आज़ाद बलोचिस्तान जूं ॻाल्हियूं पयूं थियनि। अॼु हालत इहा है जो कराची खे सिंध खां पाकिस्तान खां अलॻि करण जी मनसूबाबंदी पई थिए। अॼु हालत इहा है जो नौजवान पंहिंजनि बगलनि में डिग्रियूं घुमाईंदा, धिक्का झलींदा था वरतनि, नौजवाननि खे रोज़गार मुयसर न आहे। अॼु हालत इहा है जो कराची में पोयनि 3 ॾींहनि खां मुंहिंजा मास्तर डंडा खाई रहिया आहिनि। मुंहिंजे मास्तरियाणियूं हेड मास्तरियाणियूं पुलिस जे तशद्दुद जो निशानो बणिजी रहिया आहिनि ऐं रोडनि ते स्टेट ऐं हुकूमत उन्हनि खे कुटे रही आहे। उन्हनि जो कसूर छा आहे? उन्हनि खे भर्ती तव्हां कयो, IBA खां टेस्ट तव्हां वरिती, 3 साल उहे तव्हांजा मुलाज़िम रहिया। हाणे तव्हांखे पंहिंजा माण्हू मनपसंद माण्हू अॻिते आणा आहिनि त तव्हां सिंध जे माण्हुनि जे पेट ते रोज़ीअ ते लत हणंदो। BBA, PhD, LLB लेवल जा मास्टर ऐं मास्तरियाणियूं, हेड मास्टर, PhD थियल, आला तालीम याफ़्ता
कराची जे रोडन ते 3 ॾींहंनि खां पुलिस जे तशद्दुद जो निशानो बणिजी रहिया आहिनि ऐं कंहिंजे कन ते जूअ नथी रिंगे को उन्हनि खां पुरसाने हाल पुछण वारो न आहे। अॼु हालत इहा आहे कराची में सरकारी स्कूल सखर में सरकारी स्कूल NGO जे हवाले कया विया आहिनि ऐं NGO बि कंहिंजी कराची वारी NGO ॻाइणे जी। शहजाद राय जेको सॼे क़ौम खे नचाए थो पाकिस्तान जा मुस्तक़बिल जा महमार शहजाद राय जे हवाले कया विया आहिनि त स्कूलनि में इन्हनि खे पढ़ा। छा शहजाद राय मदीने जी रियासत कायम कंदो? छा शहजाद राय इन्हनि मासूम बच्चन खे ला इलाहा इल्लल्लाह जी तालीम पढ़ाईंदो? ऐं सखर में मौली साले हुन जो नालो छा आहे जेके 10 स्कूल ॾिना अथऊं NGOs खे? उहो अदाकार आहे न सखर वारी माई जेके तमग़े इम्तियाज में मिलियो न पाकिस्तान जी मशहूर अदाकार है। बहरहाल कराची जा स्कूल ॻाइणे खे सखर जा स्कूल अदाकारा रनुनि खे ऐं उन्हनि खे चयो वियो क़ौम जे नियाणियुनि खे इस्लाम पढ़ायो। मां तव्हां खां पुछण थो चाहियां जेकियूं पाण नंगियूं थियूं टीवीअ ते क़ौम खे फहाशी ऐं उरियानी सेखारनि उहे क़ौम खे इस्लाम छा पढ़ाईंदा? मां चयुमि त काश स्क्रीन लॻल हुजे हा ऐं मुंहिंजी दिलि निकितल हुजे हा ऐं तव्हां मुंहिंजे दिलि जे कैफ़ियात खे सम्झी सघो हा, मुंहिंजे अंदर जे इंसान खे सम्झी सघो हा, मुंहिंजे जज़्बात खे सम्झी सघो हा। मां तव्हांजे दिलि जे दरवाज़े ते दस्तक ॾियण आयो आहियां, तव्हांजे सुतल ज़मीरनि खे जाॻाइण आयो आहियां, तव्हांजे अंदर जे इंसान खे जाॻाइण आयो आहियां। अॼु हालत इहा है जो सिंध जो इंच इंच खपायो वियो, सिंध जे ॿेटनि खे खपायो वियो, सिंध जे जज़ीरनि खे खपायो वियो, थर जे कारूंजर खे खपायो वियो, थर जे कोयले खे खपायो वियो। अॼु हालत इहा है पन्ने आकिल में मस्जिदनि जे छतिन ते मासूम बच्चन सां ज़िना करे उन्हनि खे क़त्ल कयो थो वञे। अॼु न मासूम ॿार महफ़ूज़ आहे, न मासूम न्याणी महफ़ूज़ आहे, न अक़लियत महफ़ूज़ है। नौजवान अक़लियत जे नौजवान खे क़त्ल कयो वियो। बचियो छा आहे? अजो बि वियो, अटो बि वियो, लटो बि वियो, नौजवाननि खां रोज़गार बि वियो। शहर के कश्मीर भी टुटी वही, पैरनि हेठां सबा जड़ी सिंध जड़ी सुहिणी ज़मीन खसण जी कोशिश कई पई वञे। ऐं हाणे हालत इहा आहे, अजो त वियो, अटो त वियो, लटो त वियो, रोज़गार त न मिलियो, इज्जतूं त वयूं, स्कूल त नीलाम थिया, तालीम त नीलाम थी। अॼु हालत इहा आहे बची इज्जत आहे, बची गैरत आहे, बचो ईमान आहे। रब्बे मोहम्मद जो कसम पन्ने आकिल वारो, अल्लाह जो कसम असांजे इज्जतुनि ते हमला आहिनि, असांजे गैरतुनि ते हमला आहिनि, असांजे ईमान ते हमला आहिनि। अजरणी तारीख़ 8 तारीख़ 10 ॾींहं पहिरियां लाहौर में औरत आज़ादी मार्च थी। तव्हां लाइ वीडियो ॾिठियूं अलाए न ॾिठियूं, मुंहिंजे मोबाइल में वीडियो आहे। न ॾेखारियां चोर जी सज़ा मुंहिंजी सज़ा, मुंहिंजी सज़ा गोलिया जे करे मां न ॾेखारियां। तव्हां स्टेज ते बल्ब सजाया आहिनि, तव्हां स्टेज ते ख़ूबसूरत लाइटूं सजायूं आहिनि, तव्हां स्टेज ते पाकिस्तान ऐं जमीयत जा झंडा सजाया आहिनि। इस्लामी जमहूरियत पाकिस्तान में ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते हासिल थींदड़ पाकिस्तान में लाहौर में 10 ॾींहं पहिरियां औरत आज़ादी मार्च कयो वियो ऐं चंद फ़ाहिश औरतुनि, बदकिरदार औरतुनि, माशरे जे थतकारियल औरतुनि, अल्लाह जे बाग़ी, रसूल जे बाग़ी, इस्लाम जे बाग़ी, पाकिस्तान जे बाग़ी, तहज़ीब ऐं तमद्दुन जे बाग़ी औरतुनि स्टेज ते पंहिंजूं शलवारूं लटकायूं आहिनि। अमेरिका में न, कनाडा में न, इस्लामी जमहूरियत पाकिस्तान में ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते हासिल थींदड़ मुल्क में लाहौर में औरतुनि स्टेज ते पंहिंजूं शलवारूं लटकायूं आहिनि। ऐं छा थियूं चवनि? लेके रहेंगे आज़ादी, ये भी सुने आज़ादी, वो भी सुने आज़ादी। मां चयो मां वीडियो न ॾेखारियां, मुंहिंजी सज़ा गोली आहे। अॻिते छा थियूं चवनि? अल्लाह भी सुने आज़ादी,
रसूल भी सुने आजादी। सहाफ़िन उनका सवाल कयो, तव्हांजो तवज्जो आहे? अब आप पिंडाल में वेठल जिन जो तवज्जो ना है उहे हथ खणो। माशाअल्लाह माशाअल्लाह। मां इहो ई तो चाहियां, मुंहिंजे गुफ़्तगू खे दिल जे कननि सां ॿुधो अल्लाह जे वास्ते। सुजाग थियो ऐं बेदार थियो, अखियूं पटियो, पाणी नक खां मथे चढ़ी वियो आहे, कुझु नाहे बचियो, गैरत बची आहे, ईमान बचियो आहे। हिननि जो मनसूबो इहो आहे, असांखां गैरत बि खसेनि, असांखां ईमान बि खसेनि। हे असांजे न्याणियुनि खे नंगो करण था चाहिनि, हे असांजे ॾाढ़ी ऐं पटके खे लाहिण था चाहिनि, हे असांजे मस्जिद ऐं मदरसे खे कब्ज़ो करण था चाहिनि। अॼु मुंहिंजनि ॻाल्हियुनि खे ॿुधो सम्झो ऐं मुंहिंजा बाह ॿेली थियो। ईअं न त सुभाणे हथ हणण खां सवा कुझु न मिलेव। हथ हणंदव बस, कुझु न हूंदो। सहाफ़िन खां सवाल कयो, कहिड़ी आज़ादी खपे, छाजी आज़ादी खपे? त उन्हनि रननि चयो मोबाइल में मौजूद आहे त होम सेक्सुअलिटी जी इजाज़त खपे। मां आसान लफ़्ज़नि में समझाया, सवलन लफ़्ज़नि में, आसान लफ़्ज़नि में, आसान बोलीअ में। लाहौर में इस्लामी जमहूरिया पाकिस्तान में औरत आज़ादी मार्च करे चयो होम सेक्सुअलिटी जी इजाज़त खपे। आसान लफ़्ज़नि में, ज़ाल मुड़स घर में मौजूद है, मुड़स जो ज़ाल खां पेट भरजी वियो आहे, मुड़स हेॾे होॾे निहारण तो चाहे त चंद टकनि ते का फाहिशा औरत घर में घुराए, उन सां कारो मुंह करे कोई पुछण वारो न हुजे। औरत घर में मुड़स सां मौजूद आहे, मुड़स खां पेट भरजी वियो अथसि, मुड़स जे मौजूदगीअ में चंद टकनि ते ॿाहिरों मर्द घुराए, उन सां कारो मुंह करे कोई पुछण वारो न हुजे। आसान लफ़्ज़नि में माना इहा आहे। चवनि था ब छोरो छोरे सां कारो मुंह करे, पाकिस्तान जो आईन रुकावट न करे। छोरी छोरीअ सां कारो मुंह करे, पाकिस्तान जो आईन रुकावट न करे। मां तव्हां खां पुछण थो चाहियां, मां गैरतमंद सिंधियुनि खां पुछण थो चाहियां, छा तव्हां इन मुआशरे जी इजाज़त ॾियण जे लाइ तयार आहियो? अब गैरतमंदनि जा हथ बि ॾिसण थो चाहियां, जवाब बि ॿुधण थो चाहियां। छा तव्हां इन मुआशरे जी इजाज़त ॾियण जे लाइ तयार आहियो? लिखण वारा लिखो, नोट करण वारा नोट कयो, पंहिंजनि अखियुनि ॾाढनि ताईं पैगाम पहुचायो त सभु कुझु बर्दाश्त करे सघूं था। गैरत ते, चादर ते, चार दीवारी ते, न्याणीअ जे इज़्ज़त ते, तहज़ीब ऐं तमद्दुन ते, ऐं इस्लाम ते, दीन ते, ख़त्म नबुव्वत ते थोरो बर्दाश्त नथा करे सघूं। इन्हनि फाहिशा औरतुनि जो रास्तो रोकियो, न त जमी जस्तारे जियाला मैदान ते निकिरी करे इन्हनि फाहिशा औरतुनि जो रास्तो पाण रोकींदा इंशाअल्लाह। तकबीर, नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम कायदे से कदम बढ़ो, कायदे से कदम बढ़ो। कार्यवाही 1 करोड़ नौकरियों, 30 लख माण्हू 2.5 सालन में इमरान खान बेरोजगार कया है। 50 लख घर सिर्फ सूबे सिंध में, एक सूबे में इंक्रोचमेंट जे नाले ते मुंजन 30 लख सिंधी मारूअड़न के बेघर कयो वियो। हिकड़े सूबे में 30 लख घर, झुगियूं, दुकान ड्राथा विया आहिनि हिक सूबे में। काॾे विया? 1 करोड़ नौकरियों काॾे वयूं? 50 लख घर काॾे विया? कर्जा नहीं लूंगा, कर्जा लिया तो खुदकुशी करूंगा। अज मां तव्हांखे हैरान कुन ॻाल्हि ॿुधायां, हैरान कुन ॻाल्हि। पाकिस्तान जे तारीख़ में पहिरियों दफ़ो सऊदी अरब खां $2 अरब हिननि वरिता त असांजे बैंक में पिया हूंदा, ख़र्च न कंदासीं। लिखत में ॾिनऊं, ख़र्च न कंदासीं, बैंक में पिया हूंदा। उहे $2 अरब ख़र्च करे छॾियो। लिखत में ॾिनऊं त $2 अरब ॾियो, बैंक में रुगो पिया हूंदा ताकि दुनिया खे ॾेखारियूं त असांजे अकाउंट में पैसो पियो आहे। उन्हनि खां लिखत में मुआइदो करे वरितो, खपाए छॾियो। ऐं ॿुधो अॻिते अजीब ॻाल्हि, हिन वक़्त ताईं पाकिस्तान 70 सालन सूद जे जेका शरह ते कर्ज़ो वरितो,
हिन वक्त 12%, 13%, 8%, 7%, 4%, 47 खां 2021-20 ताईं। ॻाल्हि सम्झ में अचे थी? मौलवियो, अल्लाह करे त तव्हां मौलवी सियासी थियो। बाबो बि वियो, मां बि विंदुमि, पर तव्हां सियासी थियण जे लाइ तयारु न आहियो। अल्लाह करे तव्हां थियो। सियासत जिन्न आहे जेको तव्हांखे खाए थो। वरी कंहिं ॿिए रुख ते हलियो वेंदुसि, उन ॾींहुं अञा साईं खे अञा राज़ी न कयो आहे, तव्हां वरी तकीर जो अञा ताईं असरु आहे, वरी ॿियो रुख थो वठां मां। ॿुधो, 47 खां 2020 ताईं जेको बि कर्ज़ वरितो वियो 7%, 4%, 3%, हे पहिरियों दफ़ो सऊदीअ खे चयूं त ॿार ॾियो, बैंक में रखंदासीं, न खपाईंदासीं। उन्हनि ॾिना, खपाए छॾियो। सऊदीअ घुराए चवनि पैसा ॾियो, चई पैसा त खपाए छॾियासीं। चढ़े चंडरा, तव्हां लिखियो त न खपाईंदासीं, खपी विया, ॾियो वापसि। हिन को काॾो हणो, चई पिनो वञी, पिनण विया, कंहिं न ॾिननि, कंहिं न ॾिननि। ॻाल्हि सची तो कयां, रिकॉर्ड थी थियनि कैमरा। आख़िर चाइना जे साम्हूं झोली झलियो, कर्ज़ ते ॾियो। चाइना जेको असांजो हिमालय खां बुलंद दोस्ती, शहद खां मीठी दोस्ती, समंदर खां गहरी दोस्ती, उन चाइना हिन सां हशर छा कयो आहे? पाकिस्तान, मौली साले ॿुध, मुतवजो मुंहिंजी तरफ़ रख, पाकिस्तान जे तारीख़ जो पहिरियों महांगो तरीन कर्ज़ 18% ते $2 अरब चाइना पाकिस्तान खे ॾिनो आहे, जेको पाकिस्तान 18% चाइना खां वठी सऊदी अरब खे वापसि कयो आहे। पाकिस्तान जे तारीख़ में एतिरो महांगो कर्ज़ो कंहिं नाहे वरितो जेतिरो महांगो कर्ज़ो इमरान ख़ान वरितो आहे। काॾे वयूं करोड़ नौकरियूं? काॾे विया 50 लाख घर? काॾे वियो कर्ज़ नहीं लूंगा, कर्ज़ लिया तो खुदकुशी कर लूंगा। अंडा नहीं, कट्टा नहीं, मुर्गिन ते मईशत पियो हलाए, चरसे भंग ते मईशत पियो हलाए, लंगर खाने ते मईशत पियो हलाए। हाणे हालत इहा बुद्धिया है जो खत्म नबूवत जे कानून ते भाड़ो आसिया मलून खे अमेरिका जे हवाले कयो वियो, कादियानी मुसन्निफ खे अमेरिका जे हवाले कयो वियो, सिद्दीक़ अकबर जे गुस्ताख खे अमेरिका जे हवाले कयो वियो। अॼु हालत इहा है जो मस्जिदनि ऐं मदरसनि खे नोटिस था मोकिलियो। अॼु ताज़ो प्रोफार्मा मोकिलियो, अॼु ताज़ो मस्जिदनि खे भरे ॾियो। चंदो काॾो था आणियो? तव्हांजो पीउ थो ॾे। मौलवियो, जवाब ॿुधो था न? तव्हांखे फारम अॼु मोकिलियो अथऊं, तव्हांखे कंहिंखे पहुतो, कंहिंखे न पहुतो। जेका जवाब मां ॿुधायांव थो इहे लिखी ॾिजो। लिखियो अथऊं तव्हां चंदो काॾो था आणियो? लिखो तव्हांजो पीउ थो ॾे। काथे ख़र्च था कयो? चो जिहाद फी सबीलिल्लाह ते ख़र्च था कयो। तव्हांजो सरपरस्त केरु आहे? चो असांजो सरपरस्त मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा जे वारिस आलिम असांजा सरपरस्त आहिनि। अॼु ताज़ो वज़ीर दाख़िला शेख रशीद टीवीअ खे इंटरव्यू ॾेई चयो आहे त PDM वारा फज़लुर रहमान जे कढ हिन जे करे लॻा जो 25 जुलाई ताईं, तू चुप करे बीह रहा, 25 जुलाई ताईं, हे तवज्जो, अॼु ताज़ो शेख रशीद जो इंटरव्यू, अॼु ताज़ो। छा चयो अथई? त PDM वारा फज़लुर रहमान जे कढ हिन जे करे लॻा आहिनि जो 25 जुलाई ते असां सम्झोसीं त फज़लुर रहमान ख़तम थी वियो, मुट्ठी भर लोगन के खत्म करे छड़ियोसीं, लेकिन फज़लुर रहमान 25 जुलाई खां वठी करे PDM जे ठहण ताईं अकेले सिर जेको मुज़ाहिरो कुव्वत जो कयो, फज़लुर रहमान ते जेको पाकिस्तान जे माण्हुनि लांग मार्चुनि में, मिलियन मार्चुनि में, आज़ादी मार्च में एतमाद कयो, पाकिस्तान जूं सभु सियासी जमातूं मजबूर थियूं त असांजो क़यादत करण वारो आहे त अकेलो फज़लुर रहमान आहे। अॼु दुश्मन अॼु जे इंटरव्यू में चयो आहे। ऐं अॻियां छा चई? तो ॿिया नहा मदरसनि जा तालिब हा। छा चई? ॿिया नहा मदरसनि जा तालिब पाकिस्तान जा शहरी कोन, शिनाख्ती कार्ड कोन अथनि, वोट कोन अथनि। चङो भला हाणे जाइज़ो था वठो इते ई। अबा जेका बग़ैर ॾाढ़ी ऐं बग़ैर पटके जे उहे हथ खणो त मां ॾिसां। हिते मुंहिंजे जलसे में स्टेज ते बि पिंडाल में बग़ैर ॾाढ़ी वारा बग़ैर पटके वारा हथ खणो, हथ खणो, शर्मायो न। मां का ॻाल्हि शेख रशीद ताईं पुॼाइण थो घुरां। बग़ैर ॾाढ़ी वारा ऐं बग़ैर पटके वारा हथ खणो त मां ॾिसां।
हे मदरसन जा तालिब हिन, हे नकारे खुदा है अवाम जो कायद मिल्लत इस्लामिया इमामुल इनकिलाब मौलाना फजलुर रहमान तहतमाद है कौम समझे थी तो हकीकी माना उनमें सूबन जे हकन जी को जंग लड़ी रहो है तो मौलाना फजलुर रहमान बड़ी रहो है, हकीकी माना उनमें पाकिस्तान जी को जंग थोड़े तो मौलाना फजलुर रहमान थोड़े, कश्मीर जी को जंग थोड़े तो मौलाना फजलुर रहमान थोड़े, खतरे नबुव्वत नामों से सहाबा मस्जिद मदरसे दाढ़िए पटके जी को जंग थोड़े तो मौलाना फजलुर रहमान थोड़े, तकरीबन मिस्किन हारे नहीं मजदूरन जी को जंग थोड़े तो मौलाना फजलुर रहमान थोड़े। आखिर वारो घड़ी के दिसो 2 मिनट में गुफ्तगू उकलाया तो मुझे गुफ्तगू जा आखिरी लफ्ज है। अजो तव्यो अट्टो तव्यो लट्टो तव्यो सबा झड़ी सिंध तसूरन में गरीब जो रोजगार त दावते अमड़े भेनर ने न्याणी जे मथे ता इज्जत जी चादर तला थी वई। अज हर डिपार्टमेंट जा मानू ठिका झलींदा था वरतन, लेकिन बे तरफ असांजे ईमान ते हमलो, असांजे गैरत ते हमलो, खत्म नबुव्वत ते हमलो, नामों से सहाबा ते हमलो, मस्जिद ते हमलो, मदरसे ते हमलो। एक रात में 29 मस्जिद इनके बिल्डोजर हणी करे शहीद कियो वियो। मंदिर महफूज आ, गुरु नानक जो गोदवारो महफूज आ, चर्च महफूज आ, असांखे एतराज भी ना है। अकलियत तुंहिंजे जान माल इज्जत है आबरू जी चौकीदारी असांजे जिम्मे भले कयो। चर्च महफूज आ, लेकिन मां सवाल पुछी रहियो आहियां मुंहिंजी मस्जिद महफूज छो ना है, मंदिर महफूज आ मुंहिंजी मस्जिद महफूज छो ना है। उन्हनि माण्हुनि जो एतराज़ में ख़त्म थियणु घुरिजे जेका हिन वक़्त ताईं चवंदा रहिया त मौलाना ज़रदारीअ जी जंग थो विढ़े, ऐं मां 1-2 सालनि खां मथो हणंदो आहियां सॼी सिंध में त ज़रदारीअ जी जंग नथो विढ़े, नवाज़ शरीफ़ ई नथो त न साईं मौलाना यार छा मौलाना जी ॻाल्हियूं था कयो, ज़रदारीअ खे बचाइण निकितो आहे। चङा भला माण्हू मौलाना साईं नवाज़ शरीफ़ खे बचाइण निकितो आहे, हाणे ख़बर पएव त मौलाना कंहिंखे बचाइण निकितो आहे। ज़रदारी जी जंग विढ़िया त कल पीडीएम में इहो फ़ैसिलो न थिया, पीडीएम वक़्तु घुरियो आहे, पीपल्स पार्टी पीडीएम वक़्तु ॾिनो आहे, उम्मीद आहे त पीपल्स पार्टी पीडीएम जे राह जे मुताबिक़ फ़ैसिलो कंदी, लेकिन कल जे इन रुख मां वाज़ह थी वियो आहे त मौलाना ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ जी जंग न पियो विढ़े, मौलाना पाकिस्तान जी जंग पियो विढ़े, मौलाना आइन जी जंग पियो विढ़े, मौलाना जमहूरियत जी जंग पियो विढ़े, गरीबन मिस्कीनन हारन मजदूरन जी जंग पियो विढ़े, सबाझड़ी सिंध जी जंग पियो विढ़े, न्याणियुनि जी इज्जत ऐं नामूस जी जंग पियो विढ़े, खत्म नबुव्वत नामूस सहाबा जी जंग पियो विढ़े। ऐं मुंहिंजे इल्म में आहे त लॉन्ग मार्च जे मुलतवी थियण जे ऐलान सां मुंहिंजा उहिदेदार थोड़ा मायूस थी विया आहिनि, मुंहिंजा कारकुन कुझु मायूस आहिनि, अलाए छा थींदो। अब 150 साल खिदमत दारुल उलूम देवबंद पीडीएम जे प्लेटफॉर्म तां कई या अकेले कई? जवाब दो यार। 7 साल आलमी इज्तिमा पीडीएम जे प्लेटफॉर्म तां कयो या अकेलो कयो हो? ॻाल्हायो नथा यार, ॻाल्हायो नथा। सकर में मोली साले 30,000 वोट खया पीडीएम जे प्लेटफॉर्म तां खया या अकेले खया? मुबीन 20-25,000 वोट खया पीडीएम जे प्लेटफॉर्म तां खया या अकेले खया? 15 मिलियन मार्च पीडीएम जे प्लेटफॉर्म तां थिया या अकेले थिया? लॉन्ग मार्च पीडीएम जे प्लेटफॉर्म तां थिया या अकेला थिया? ये पोइ ते नज़र त घुमायो, पोइ ते नज़र त घुमायो, नज़र खुटे थी माण्हू नथा कुटंदो, भितिन ते छतिन ते चढ़िया पिया आहिनि, रात जे 1 बजे इन्हनि जो मथो ख़राब थियो, छो आया आहिनि? हे पीडीएम जो जलसो आहे या अकेले जमीयत जो जलसो आहे? पीडीएम असां चाहियूं था त सभु सियासी जमातूं मुत्तहिद हुजनि, असां चाहियूं था त वॾे दुश्मन खे भॼाइण जे लाइ सियासी इख्तिलाफात बालाए ताक रखी करे पाकिस्तान जे दुश्मन सां, इस्लाम जे दुश्मन सां, गरीबन जे दुश्मन सां, कश्मीर जे दुश्मन सां, न्याणियुनि जे इज्जत ऐं नामूस जे दुश्मन सां मुस्तहिक जद्दोजहद करे कजे। जेकॾहिं पीडीएम बरकरार रहे थी तब इमरान खान जो मुक़ाबलो कबो, जेकॾहिं ख़ुदा ने ख़ास्ता पीडीएम नथी रहे असां त पहिरियां ई मौलाना जे हथनि ते सिरनि जे सौदे जी बेइज्जत करे चुका आहियूं। अकेले बि मौलाना सॼो त इंशाअल्लाह मथनि सां दफ़न ॿधी करे इस्लामाबाद पहुचंदासीं।
लब्बैक 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 नारे तकबीर। लिहाजा घबराने की जरूरत न है, परेशान थियण की जरूरत न है। अॻिते वधो, अॻिते वधी करे दीन जे, इस्लाम जे, धरतीअ जे, पाकिस्तान जे, सिंध जे ग़रीबन मिस्कीनन हारिन ऐं मज़दूरनि जे दुश्मननि जो मुक़ाबिलो कयो ऐं शहीद ख़ालिद महमूद सुमरे जी जमात जमीयत उलमा इस्लाम जे मथां एतमाद कयो। तयार आहियो? ॻाल्हायो नथा यार? जेका तयार आहिनि उहे आस्ते ॻाल्हाइनि, मथां वीडियो थाणेदार ताईं पुॼी वञे। मां चयुमि जेका तयार आहिनि आस्ते ॻाल्हायो, आस्ते। तयार आहियो? आस्ते चइजांइ, थाणेदार ॿुधई थो। आस्ते आस्ते आस्ते। अबा कहिड़ा कहिड़ा तयार आहियो? हे 26 तारीख़ थोड़ी मुअख़र थी आहे, मुलतवी थी आहे। मौलाना 27 ते सॼो त 27 ते हलंदासीं। जेकॾहिं रमज़ान सॼी त इस्लामाबाद में अचो त रमज़ान इस्लामाबाद हलंदो। ईद खां पोइ अचण जे लाइ चई त ईद खां पोइ हलंदो। हिकु ॻाल्हि पक रखो, लॉन्ग मार्च महीनो कैंसिल थे या एक ॾींहुं कैंसिल थे, लॉन्ग मार्च 2 महीना कैंसिल थे या 2 ॾींहं कैंसिल थे, एक ॻाल्हि याद रखो, ओसी ताईं हीअ तहरीक न रुकजंदी जेसी ताईं दीन इस्लाम गरीब ऐं सिंध दुश्मन इमरान खान जे इक़्तिदार जो जनाज़ो नथा पढ़ाओ। इत्मीनान रखो, तहरीक ओसी ताईं जारी रहंदी। लिहाजा हिम्मत सां, जुर्रत सां, कुफ़त सां अॻिते वधो, हक़ जे आलिमनि जो साथ ॾियो, जमीयत उलमा इस्लाम जो साथ ॾियो ऐं दीन इस्लाम जे दुश्मननि खे ॿुधायो त मौलाना अकेलो न आहे। हे लखे गैरतमंद मुसलमान मौलाना जा सिपाही आहिनि जेका हुन सां गॾु शान बशान इन तहरीक में हुन सां गॾु आहिनि।